अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो। सिंध अमेरिका कैनेडा ऐं दुनिया के ॿियनि कुंड कुड़छ मां जेके भी दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनीनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार। इन खां अॻु में जो हिन कन्वेंशन जो बाक़ाइदा आगाज़ कजे मां चाहींदुसि त मां थोरा मञा उन्हनि वॉलंटियर्स जा जिन महिनत करे हिन कन्वेंशन खे मुमकिन बणायो। ख़ासि तौर ते मां ज़िक्र कंदुसि साईं डॉक्टर रऊफ़ शेख साहब ऐं उन्हनि जे वॉलंटियर्स जो जिन ॾींहं राति महिनत करे ऐं ही पिंडाल सजायो आहे। हिकु ॿी ॻाल्हि जेका मां अर्ज़ु करणु थो चाहियां, ख़ासि तौर ते ॿुधाइणु थो चाहियां सभिनी खे, उहा इहा आहे त तव्हां जेकॾहिं कन्वेंशन जो प्रोग्राम ॾिठो हुजे त तव्हां ॾिठो हूंदो त उन में अॼु जो डिनर शामिलु कोन हुयो। इहो ख़ासि तौर ते लोकल ऑर्गेनाइज़िंग कमेटी आयल महिमाननि जी ख़िदमत में पेश करे थी पई। असां सभु उन्हनि जा थोराइता आहियूं। And with these words, I declare the convention open. Thank you. मता रोए विसारी वोए वोए कंदी वत मता रोए विसारी रिंदन मथा रत हार त पसी हो तके। प्रोग्राम जो बाकायदा आवाज़ थी चुको है पर मां चाहींदुसि त रवायत जेका सना जी आयो उनखे कायम रखिजे। प्रेसिडेंट जो ओपनिंग खां पोइ असां वटि रवायत आहे त असांजो जेको ही 3 ॾींहनि जो सेशन आहे, ही मेलो आहे, उनजी बाज़ाब्ता जेका शुरूआत आहे उनमें शाह साईं जी वाई लाज़मी हूंदी आहे, ज़रूरु हूंदी आहे। ऐं उहो मां सम्झां थो त अदा एजाज़ तुर्क जी महिरबानी आहे जो हर दफ़े असांखे इहो मां सम्झां थो सना ते उनजी महिरबानी आहे जो वक़्तु कढंदा आहिनि। हूअं त मां लतीफ़ जे बैत सां कंदो आहियां, जो वाई अयाज़ जी ॻाईंदो आहियां, पर तव्हां चयो आहे त नंढड़ी थोरी वाई यादि आहे लतीफ़ साईं जी। उन खां पहिरीं लतीफ़ जे अंदाज़ में तव्हांजो आदरबा कयां थो। आया आसत्याम आया आसत्याम बारूचा भभोर में आया आसत्याम बारूचा भभोर में पसी पैर पुनो जी नुअसी नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। कूत कूत कड़ाया कापड़ी मिसाई कूत कड़ाया कापड़ी ताम न तामाऊ। कूत कड़ाया कापड़ी ताम न तामाऊ सैन हयाऊं सुञ में सैन हयाऊं सुञ में जित पहर न पिनाऊ अवसर आसाऊ उथी गूंदर कढिया। थोरी लतीफ़ साईं थोरी वाई यादि आहे ॿुधाईंदी तव्हांखे।
मारींदे कॾहिं वो मुसारींदे कॾहिं अल्लाह सुंदरिया से गाले गुजी मारींदे कॾहिं वो मुसारींदे कॾहिं दारियो चहिया जके वो दारियो चहिया जके वो तंदू साते खड़ी ओ तंदू साते खड़ी गाले गुजी मुमारी दे कॾहिं ये लतीफ़ चला आयात ही भाई हाणे आई होप आई कैन थिंक अल्लाहु 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 अल्लाह जॾे इवर जूं कूजड़ियूं ओ प्रेसिडेंट साहब ॻाल्हायो ऐं उन में ख़ासि तौर ते हिकिड़ी ॻाल्हि हुई असांजी लोकल ऑर्गेनाइजिंग कमेटी जे हवाले सां उन्हनि थोरा मञिया मां सम्झी तरह थोरा मंझनि उहे घटि पर मां चाहींदुसि त उन में थोरी एडिशन कयां कुझु ॿिया दोस्त बि जिन जूं ख़िदमतूं आहिनि सर्विसिस आहिनि हिन मेले मचाइण में हूअं त लोकल ऑर्गेनाइजिंग कमेटी में कुझु 10 खां 12 दोस्त आहिनि घणो टाइम न वठंदुसि मां गुज़ारिश कंदुसि अवां सभिनी वेठल असांजे दोस्तनि खे त अदा डॉक्टर रऊफ़ शेख ऐं हिन पूरे मेले मचाइण में सभिनि खां वधीक मां चाहींदुसि त एक्टिव 24 कलाक आंधी मांजी मूंखे यादि न आहे मां हिनखे राति जो 3 बजे फ़ोन कई हुजे न कई हुजे डॉक्टर चंदर हरीरामानी मां चाहींदुसि त तव्हां ॿिन्ही जो भरपूर नमूने इस्तक़बाल कयो मां गुज़ारिश कंदुसि चंदर खे ऐं डॉक्टर रऊफ़ खे स्टेज ते अचनि तव्हां सां मुखातिब डॉक्टर रऊफ़ शेख डॉक्टर चंदर सदर सना मोहतरम मोहम्मद अली मार साहब सना जा उहिदेदार मुंहिंजा भाउर भेनरूं ऐं हिन तक़रीब में शरीक सभिनी साथियुनि खे सलाम मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां अवां परे परे खां अची इन तक़रीब खे रौनक बख़्शी साथियो 13 सालनि खां पोइ ही कैनेडा में कन्वेंशन मुनक़द थी रहियो आहे जंहिंखे कामयाब कन्वेंशन बणाइण लाइ मां ऐं मुंहिंजे LOC जी टीम 6 महीननि खां बहितरीन इंतज़ामनि लाइ जाखोड़ कंदी रही आहे अर्जी हिन तक़रीब में अवां सभिनी खे ॾिसी सुराही थी थिए सिंध वासी जिते बि हुजनि शाल ख़ुशि हुजनि
इहा ई असांजी तमन्ना आहे जंहिं मक़सद लाइ असां ज़ाती हैसियत में ऐं सना जे प्लेटफॉर्म ते कोशिशूं कंदा रहूं था। तव्हां सभिनी जे कोशिशुनि सां सना खे सिंध ऐं दुनिया में जेका मनता मिली आहे सा सभिनी लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। अचो त गॾिजी वधीक मुनज़म थियूं ऐं सिंध वासियुनि जी वधीक ख़िदमत कयूं। हीअ कैनेडा जी ऊन्हारे जी बहितरीन मौसम आहे। इन सां गॾु कैनेडा हिकु पुरअमन ऐं मल्टी कल्चरल मुल्क आहे जिते नाइगरा फॉल जहिड़ा शाहकार मंज़र आहिनि जिन खे दुनिया परे परे खां ॾिसणु अचे थी। उमेद त हिन कन्वेंशन में शरीक साथी हिन कन्वेंशन जे प्रोग्राम सां गॾु हिन मुल्क जी ख़ूबसूरती मां बि लुत्फ़ अंदोज़ थींदा। मां सना कन्वेंशन जी कामयाबी लाइ नेक तमन्ना रखण सां गॾु उमेद थो करियां त तव्हां हिन कन्वेंशन जी पुॼाणी ते सुठियूं यादियूं वापसि खणी वञो। ख़्याल जुड़िया हुजो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। मां बि सभिनी दोस्तनि वांगुरु पहिरीं शाह साहिब जो हिकिड़ो बैच जेको ॾाढो स्टूडेंट लाइफ खां ई वणंदो हो। थी सघे थो मुंहिंजो सही तरह सां मां तव्हांखे न ॿुधाए सघां पर मूंखे मुंहिंजी दिलि ते लिखियलु आहे। जिन्हनि खे ॿिज न दांद तिन्ही खे आसरो तुंहिंजो अवल जंहिं उन्हनि खे पोइ बि जंहिं सिज। त मां सभ खां पहिरीं सभिनी दोस्तनि जो ॿारनि जो भेणनि जो ऐं सना कम्यूनिटी जो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां हिते अॼु आया आहियो। तव्हांजी दुआउनि सां तव्हांजी महिनत सां तव्हांजी प्रेज़ेंस सां हीउ कन्वेंशन कामयाबु थींदो ऐं थी रहियो आहे। उन खां पोइ इहो मुंहिंजो ख़्वाबु हो काफ़ी सालनि खां त सना जो कन्वेंशन कैनेडा में थिए। उन्हनि लाइ मां सभ खां पहिरीं अदा ख़ालिद मेमन जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जंहिं अदा महमद अली मेमन महमद अली महर साहिब खे कन्वेंस कयो त हिकिड़ो कन्वेंशन असां कैनेडा में कयो वञूं। उन खां पोइ अदा महमद अली महर साहिब जी अप्रूवल सां ऐं उन्हनि जी परमिशन सां इहे असां कन्वेंशन हिते अलॉट कयो लास्ट ईयर। हाणे मां तव्हां सभिनी भाउरनि भेणनि खे इहो ॿुधाइण थो चाहियां त तव्हांजे अचण सां जेतिरो असांजी सिंधी कम्यूनिटी स्ट्रॉन्ग थी आहे उहो तव्हां सोचे कोन था सघो। कुझु वैक्यूम अची वियो, कुझु ख़ाल अची वियो, मूंखे लॻे थो ख़तमु थी वियो आहे। असां मूंखे उमेद आहे त आईंदा बि तव्हांजी प्रेज़ेंस तव्हांजी एतिरी गर्मजोशी सां प्रेज़ेंस असांजे सिंधी क़ौम खे स्ट्रॉन्ग कंदी। मूंखे ख़बर न हुई त मूंखे हिते अॼु स्पीच करणी हूंदी पर हिन करे मां मेंटली प्रिपेयर न बि आहियां। पर तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे वाइस चेयरमैन जे हिसाब सां क़बूलु कयो। ऐं मुंहिंजी LOC टीम जेका हुई सभिनी 15 ॼणा असां LOC टीम आहियूं। सभिनी हिक ॿिए खां वधीक महिनत कई आहे। यकीन कयो त कोई बि ॾींहुं राति सुम्हियो न आहे। बसि उन्हनि सभिनी खे इंतज़ारु आहे त असांजो कन्वेंशन कामयाबु थी वञे। सभिनी उन्हनि खे हिकिड़ो चैलेंज सम्झी करे क़बूलु कयो आहे। ऐं तव्हां सां मुलाक़ातूं अॻिले कन्वेंशन में थिंदियूं इहा उमेद रखूं था। ऐं हिन कन्वेंशन खे कामयाबु करण लाइ वधि में तव्हांजी शिरकत जी ज़रूरत आहे। ॿियनि दोस्तनि खे अञा ताईं अगरि उन्हनि रजिस्ट्रेशन न करी आहे त रिक्वेस्ट कनि उनखे चओ त प्रेज़ेंस थियनि कन्वेंशन में रजिस्टर कराए सदाईं जी असें। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अलाह वचन ओए जन आहे मन सरो थिए। तव्हां सभिनी दोस्तनि जे अचण सां गॾिजण सां असांजो मन सरो थियो आहे। मां GTA चैप्टर तरफ़ां साईं मोहम्मद अली महर साहब प्रेसिडेंट साना ECA जे सभिनी दोस्तनि ऐं तव्हां सभिनी जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हांखे वेलकम चवां थो त तव्हां हिन काज में शरीक थिया आहियो। हीउ जेको कन्वेंशन मुनक़द थियो आहे उन में तव्हां सॼी EC LOC प्लस GTA जे दोस्तनि जो सहकार शामिल आहे। पर हिन पर्दे जे पुठियां हिकिड़ी शख़्सियत जंहिंजो नालो वठंदे मां ॾाढी ख़ुशी महसूसु कयां थो त उन पंहिंजो नालो LOC में कोन रखायो किथे बि न, पर असांखे हर वक़्तु हर लम्हे ते हुनजी मदद हासिलु रही ऐं हुनजी रहनुमाई खां सवाइ असांजो हीउ फंक्शन मुंहिंजे हिसाब सां हिते मुमकिन कोन हो। पर छाकाणि त साईं सीनियर हिते हो ऐं हुनजी हर कोशिशि कावश सलाहूं राति सुबुह जेॾीमहिल बि साईं खे फ़ोन कंदा हुआसीं साईं असांखे फ़ोन कॉल ते अवेलेबल हूंदो। मां चाहींदुसि त साईं ख़ैरमंद कोलाई साहिब लाइ ताड़ियूं वॼायो।
असां देश खां परे ही हिकिड़ो नंढड़ो देश वसाए वेठा आहियूं। हिन खे ई सम्झूं था त असांजी उहा सिंध उहो देश असां सां गॾु आहे ऐं असां हिते मौजूदु आहियूं। ऐं हिकिड़े गुलदस्ते वांगुरु साना जा सभई दोस्त सिंधी सभई असांजा सॼण उन गुलदस्ते जा उहे गुल आहिनि जिन जी ख़ुशबू हिन सॼे नॉर्थ अमेरिका में पखिड़ियल आहे। इंटरनेशनली जिते बि वञो तव्हांखे असांजा दोस्त मिलंदा, पर ही जेके मेड़ाका आहिनि उहे उन्हनि सभिनी दोस्तनि खे गॾु करण जी हिकिड़ी कोशिशि आहे नंढड़ी जेका कयूं था। अहिड़े इज्तिमाही साथ खे शाह साईं जे हिन शहर लफ़्ज़नि जो रूप ॾिनो आहे त वलर कयो वतन प्रीत न छिननि पाण में। वलर वांगुरु ही सभई असां अहिड़नि मेड़ाकनि ते गॾु थियूं था ऐं असां पंहिंजी धरतीअ खे, पंहिंजे देश खे, पंहिंजे सिंधी ॿारनि दोस्तनि खे यादि कयूं था। साना नॉर्थ अमेरिका सिंधी तमामु घणा हाणे आबाद थी विया आहिनि ऐं पोइ असांजा चैप्टर बि नवां ॿिया बि खुलंदा वञनि था। कैनेडा में हींअर 2 चैप्टर एक्टिव आहिनि जेके कमु कनि था। GTA जे तरफ़ां असां सभिनी सिंधी ॿारनि जे लाइ पंहिंजे तरफ़ां वधि में वधि कोशिशूं करे रहिया आहियूं ऐं उनखे अॻिते वठी वञण में असांजी सॼी टीम जेका आहे सा तक़रीबन पंहिंजूं सभई कोशिशूं बरोकार लाहे थी पई। दोस्तों GTA चैप्टर हिकिड़ो कैनेडा जो मुख्य चैप्टर आहे ऐं तमामु वॾो चैप्टर आहे, तमामु वॾो अंग आहे नॉर्थ अमेरिका में। ईअं सम्झो त अमेरिका खां पोइ वॾे में वॾो चैप्टर जेको GTA जो आहे टोरंटो जो चैप्टर आहे ऐं उन जूं सरगर्मियूं तेज़ीअ सां जारी आहिनि, उहे हलनि थियूं। सभिनी दोस्तनि खे जेकॾहिं के बि सलाहूं ख़्वाहिशूं हुजनि त कंहिं ॻाल्हि में अञा वधीक कमु करे सघिजे थो त हू असां सां राब्तो करे सघनि था। स्टेज खां पोइ असां उन्हनि सां सहकार में हिते मौजूदु आहियूं। मां पंहिंजी सॼी टीम खे, LOC खे, EC खे वरी मुबारकूं ॾियां थो ऐं असांजी टीम LOC सां EC सां हिन कन्वेंशन मुनक़िद करण में हर वक़्तु गॾु रही आहे ऐं अॻियां 3 ॾींहं बि गॾु रहंदी। मां इहे लफ़्ज़ चई पंहिंजी जाइ वठंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। महिरबानी डॉक्टर शाहिद कुरैशी साहब। हाणे मां गुज़ारिश कंदुसि एडमिंटन चैप्टर जे प्रेसिडेंट अदा अवेस लगारी खे त उहो अचनि या असां मुखातिब थियनि। अदा अवेस लगारी। अस्सलाम वालेकुम महिमान गिरामी। सभ खां पहिरियों शाह साहब जो बैत सां शुरूआत कयां थो। अवल अल्लाह अलीम आला आलम जो दणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम। सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान। जीअं त अल्बर्टा एडमिंटन मां आयल आहियां ऐं अवेस लगारी प्रेसिडेंट सना एडमिंटन अल्बर्टा नादरन कैनेडा ऐं कैनेडा वेस्ट उन में हिकिड़ो ई चैप्टर आहे असांजे सना जो। मां पंहिंजी दिलि जी गहराई सां सना 35 सनवा कन्वेंशन में टोरंटो शहर में हाजिया करियां थो। असां सभिनी पंहिंजे दिलि जी गहराई सां अवां सभिनी भेनरुनि भाइरनि खे अॼु भलीकार चऊं था। शाह साहब जो जे बैत जी हिकिड़ी सेट मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। शाह साईं जिन चयो आहे अल्लाह अचनि ओए जिन आए मन सरो थिए, त तव्हां यकीन कयो असांजो मनु तव्हां सभिनी खे ॾिसी करे सरो ई थियो आहे ऐं ख़ुशी थी आहे त अॼु सॼे नॉर्थ अमेरिका में ऐं सिंध मां ऐं दुनिया जे कुंड कच्छ मां जेके बि सिंधी असांजा भाउ भेण पहुची सघिया उहे अची करे पहुता ऐं असां सां अॼु हिन मेले में गॾु आहिनि। मौक़े जी नज़ाकत ॾिसी ऐं इन ई सां गॾोगॾु मां थोरो तव्हांजो कुझु वक़्तु वधीक वठंदुसि, घणो वक़्तु कोन वठंदुसि। इंशाअल्लाह ताला 5 मिंटनि जे अंदरि मां पाण इहो ख़तमु कंदुसि सिलसिलो। मां जीअं त एडमिंटन जो चैप्टर 2012 में क़ाइमु कयो वियो ऐं इन में मूंसां गॾु ॿियो असांजो पुराणी गुज़िरियल EC जो जॉइंट सेक्रेटरी मुमताज़ लागा शामिल हुयो ऐं कुझु ॿिया दोस्त जंहिंमें नवाज़ पंवर, साईं जावेद काज़ी, साईं अब्दुल सत्तार हाले पोटो साहब ऐं कुझु ॿिया दोस्त जेके सिंधी हुया उहे सभु शामिल हुआ। सभु गॾिजी सॼी इन सलाह सां असां जेको पंहिंजो एडमिंटन जो चैप्टर क़ाइमु कयोसीं ऐं उन खां पोइ पहिरीं जेको आहे पंहिंजो EC में कुझु वक़्त जे लाइ मुमताज़ लागा प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी हुयुसि। असां कुझु
महीना जे सिलसिले में हलायोसीं, उन खां पोइ इलेक्शन करे असां ॿियनि जे हवाले उहो चैप्टर कयोसीं ऐं पोइ उहे कुझु दोस्त जेको आहे चैप्टर खे खणंदा आया ऐं अॻिते हलाईंदा आहियूं। असांजे इन चैप्टर में न सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो मर्द हज़रात आहिनि, पर असां जूं अदियूं बि जेको आहे पंहिंजे असां सां गॾो गॾु कुले में कुलो मिलाए करे असां खां वधीक कमु कनि। उन्हनि जी ज़िमेदारी, असांजे एडवर्टाइज़ चैप्टर में हिकु लेडीज़ बिज़नेस वूमेन फोरम आहे।